कंथकोट में जमायत इस्लामी पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जमायत इस्लामी जे सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिचाराणी अब्दुल्ला गोलो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जमायत इस्लामी जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में एहतिजाजी मुज़ाहिरे में शिरकत करे पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करण ते निगरान हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त निगरान हुकूमत ईंदे ई महांगाई जो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे। अवाम अॻे ग़ुर्बत जी चकीअ में पिसी रहियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सबबि अवाम अञा वधीक महांगाई जे दलदल में दॿिजी वियो आहे। होॾां आख़िर में मुज़ाहिरीन मुतालबो कयो त हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघ में वाध फौरी तौरु वापसि वठे।